ॿिए पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं ॿी अहम ख़बर आहे त ख़ैरपुर में हददख़लिन ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान पुलिस ऐं अमले जो शहरनि ते तशद्दुद कयो वियो आहे। शहरनि ते तशद्दुद वारी वीडियो जेका आहे सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे त ख़ैरपुर में हददख़लिन ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान पुलिस ऐं अमले जो शहरनि ते तशद्दुद कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया खैरपुर मां, जिते हददख़लिन ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान पुलिस ऐं अमले जो शहरनि ते तशद्दुद कयो वियो आहे। शहरनि तशद्दुद वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं शकील जावरी खां। जी शकील, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ही खैरपुर में जो है इंक्रोचमेंट खिलाफ मुसलसल केतरे वक्त का ऑपरेशन जारी है। फैजाबाद कॉलोनी में जो है खैरपुर इंतजामिया पारा इंक्रोचमेंट खिलाफ ऑपरेशन दौरान जो है कुछ शहर उते मुज़ाहमत कई, जैसे जो है एंटी इंक्रोचमेंट अमले और खैरपुर पुलिस पारा जो है शहरन से लठिन जो वसकारो लाए दिनों, जैं बाद जो है उते जेके मुज़ाहमत कंदड़ शहरी हुआ उहे जो है उन्हनि भजी जान बचाई है। यह वीडियो जो है सोशल मीडिया से वायरल थी वही है, जैं बाद जो है खैरपुर इंतजामिया और पुलिस मथा जो है सख्त तनकीद कई पई वञे। जी वॾी महिरबानी शकील जावरी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।